ईरान हथियार फिटा न कंदो। आयतुल्लाह खामनाए इसराइल खिलाफ हमला तेज करण जी हिदायत करे छड़ी आहे। इंतहाई अहम खबर खां वाक़िया गॾु पिया त ईरान हथियार फिटा न कंदो। आयतुल्लाह खामनाए इसराइल खिलाफ हमला तेज करण जी हिदायत करे छड़ी। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाए जो चवणु आहे त इसराइल वॾी ग़लती कई आहे, उन जी सज़ा ज़रूर मिलंदी। हुन चयो त ईरानी फ़ौज यहूदी रियासत खिलाफ भरपूर ताक़त सां कार्रवाई करे। संदसि चवणु हो त हाणे हू यहूदियुनि सां कंहिं बि रहमदिली जो मुज़ाहिरो न कंदा। ईरान हथियार फिटा न कंदो। आयतुल्लाह खामनाए इसराइल खिलाफ हमला तेज करण जी हिदायत करे छड़ी आहे। इंतहाई अहम खबर खां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। ईरान हथियार फिटा न कंदो। आयतुल्लाह खामनाए इसराइल खिलाफ हमला तेज करण जी हिदायत करे छड़ी। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाए जो चवणु आहे त इसराइल वॾी ग़लती कई आहे, उन जी सज़ा ज़रूर मिलंदी। हुन चयो त ईरानी फ़ौज यहूदी रियासत खिलाफ भरपूर ताक़त सां कार्रवाई करे। संदसि चवणु हो त हाणे हू यहूदियुनि सां कंहिं बि रहमदिली जो मुज़ाहिरो न कंदा। ईरान हथियार फिटा न कंदो। आयतुल्लाह खामनाए इसराइल खिलाफ हमला तेज करण जी हिदायत करे छड़ी। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाए जो चवणु आहे त इसराइल वॾी ग़लती कई आहे, उन जी सज़ा ज़रूर मिलंदी। हुन चयो त ईरानी फ़ौज यहूदी रियासत खिलाफ भरपूर ताक़त सां कार्रवाई करे। संदसि चवणु आहे त हाणे हू यहूदियुनि सां कंहिं बि रहमदिली जो मुज़ाहिरो न कंदा। ईरान हथियार फिटा न कंदो। आयतुल्लाह खामनाए इसराइल खिलाफ हमला तेज करण जी हिदायत करे छड़ी। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाए जो चवणु आहे त इसराइल वॾी ग़लती कई आहे, उन जी सज़ा ज़रूर मिलंदी। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाए जो नओं बयान साम्हूं आयो आहे। इन हवाले सां नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया। ईरानी सुप्रीम लीडर जो चवणु आहे त ईरानी फ़ौज यहूदी रियासत खिलाफ भरपूर ताक़त सां कार्रवाई करे। संदसि चवणु आहे त हाणे हू यहूदियुनि सां कंहिं बि रहमदिली जो मुज़ाहिरो न कंदा।